मीरपुर माथेलो में जसकम जे चेयरमैन सनान खान कुरैशी जी नाजायज़ गिरफ्तारी खिलाफ जसकम जे मरकजी सॾ ते सॼी सिंध जियां मीरपुर माथेलो में भी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जसकम ज़िले ऑर्गेनाइज़र फ़कीर रमज़ान कलवड़, जसम अॻवान कमाल महर, जसाफ़ जे वहीद सिंधी, SUP अॻवान अकरम मीतलो ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सनान खान कुरैशीअ खे गुम करे मथस कूड़ा केस लगाए जेल में कैद कयो वियो आहे, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। हर ॾाढ जो मुक़ाबिलो पुरअमन जदोजहद सां कंदासीं। बैरिया टाउन जी वालार कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। कुर्बान जलबाणी, मीरपुर माथेलो। सिंध जे सभिनी क़ौम परस्तार कुननि खे आज़ाद कयो, सैयद ज़ैन शाह खे आज़ाद कयो, जसकम चेयरमैन खे आज़ाद कयो।